अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज किस्त 39। जॾहिं अनु चित्रकार खां मोकिलाए ॿाहिरि आयो तॾहिं हिनखे ईअं महसूसु थियो त चित्रकार ऐं हिन जे विच में हिकु उॼातो रिश्तो नातो क़ाइमु थी चुको हो ऐं हिनखे ॼण तव्हां पक थी वई त हिननि जी दोस्ती वधंदी रहंदी ऐं हू चित्रकार सां मिलंदो रहंदो। हू चित्रकार मुतलिक़ सोचींदे टैक्सीअ में चढ़ी बंगले ते पहुतो। अंदरि घिरण सां ई हिन जी नज़र मंज़ूर ते पई। मंज़ूर नंढी फ़ियाट गाॾीअ जो बानट खोले पाणी विझी रहियो हो। अनुअ खे ॾिसंदे ई हू वधी आयो। अड़ी, तूं एतिरो जल्दी ॻोठां बि थी आहीं? मंज़ूर हिन जी आज्ञा कंदे पुछियो। हिन वरी ॻोठ जी यादि पंहिंजे ज़हन में बि आणो नथे घुरी, पर मंज़ूर ॼण त हिन जे ज़हन खे फरमोटीअ वांगुरु फेरो ॾेई बोट खाराए छॾी ऐं घड़ीअ लाइ ॻोठ जा समूरा मंज़र हिन जे अखियुनि अॻियां तरी आया ऐं हू उदास थी वियो। ख़ैर त आहे? ॻोठ जो नालो ॿुधंदे ई उदास थी वई। मिड़ई ख़ैर आहे। मंज़ूर हिन जे तबियत खां चङी तरह वाक़िफ़ु हो। जेकॾहिं अनूअ खे का ॻाल्हि पसंदि न हूंदी हुई त उहो हिकदमि ताड़े वेंदो हो त उन मुतालिक़ कुझु ॻाल्हाइणु नथो घुरे। हिते कहिड़ा हाल आहिनि? सभु कीअं आहिनि? अनूअ ॻाल्हि मटाईंदे चयो। सभु ठीकु ठाकु आहे, फ़िलहालु त बेकार वेठा आहियूं, पर भायां थो त का ड्यूटी लॻणी आहे। कॾहिं? इहा ख़बर न आहे, पर बाजीअ ते चयो त 2-3 ॾींहं जेके मज़ा करणा हुजनि से करे वठो। कुझु ॾींहंनि खां पोइ मिड़ई को ॻरो कमु खणणो पवंदो। गुलू कीअं आहे? ठीकु आहे, पर भायां थो त उहो असां सां घणो वक़्तु कोन रहंदो। मंज़ूर कार जो बानट बंदि कंदे चयो। गुलूअ में हाणे उहो दम न रहियो आहे। हू त रुॻो उहो ई थो सोचींदो रहे त को बिजलीअ जो दुकानु खोले रोज़ी कमाए। हीअ ज़िंदगी हिन खे नथी आवड़े। नंढे हूंदे त एतिरो डिॼणो कोन हो। हाणे अलाए छो गेदी थींदो थो वञे। सभु कंहिंजो ई कमु बि न आहे। हिते त शींहं जी दिलि ऐं चीते जो जिगर घुरिजे। मंज़ूर उहे लफ़्ज़ चई त वियो, पर ईअं महसूसु थियो ॼण त हिन खे ख़ुदि उन्हनि लफ़्ज़नि ते एतबार कोन हो। अनु मंज़ूर खे उते ई छॾे पंहिंजे कमरे ॾांहुं हलियो आयो। हिनखे पंहिंजो कमिरो ॼण त कुझु बदिलियल थिए लॻो, जेतोणीकि हर शइ अॻे वांगुरु पंहिंजी असुलुकी जाइ ते मौजूदु हुई। फ़क़ति कुझु ॾींहं अॻे हिन पंहिंजे कमरे ते सरसरी नज़र विधी हुई, पर हाणे ॼण त हिन जी दिलि जे अॻियां हिकु दीवार उभी थी बीह रही हुई। ॼण त तब्दीलीअ जो हिकु समुंड वक़्त जे उन्हनि ॿिनि छेड़नि जे विच में लंघी आयो हो। उन समुंड मां तुड़गंदे गोता खाईंदे जॾहिं हू हिन छेड़े ते हिन पल ताईं पहुतो हो, तेसीं ताईं सभु कुझु बदिलिजी चुको हो। हिनखे ईअं महसूसु थियो ॼण त कमरे जे मुख़्तलिफ़ सामान खे ॾिसण बदिरां हू पाण ॾिसिजी रहियो हो। ॼण त कमरे जी हर शइ में अखियूं पैदा थी पियूं हुयूं जेके हिन खे ॾिसी रहियूं हुयूं। ही पलंग, ही कुर्सियूं ऐं मेज़, ही किलीअ ते टंगियल संदसि कपिड़ा, उहा टिपाई ऐं टिपाईअ ते रखियल गिलास हिन खे घूरे रहिया हुआ, ॼण त हिन खे सुञाणण जी कोशिशि करे रहिया हुआ। हिननि बेजान शयुनि जे उन इहा घूर हिन खे थकाए विधो। हिन खे पहिरियों भेरो थकु महसूसु थियो। हिन जे संद में थकु कंहिं मुनफ़रिद अहसास वांगुरु उभरणु लॻो ऐं हू कपिड़नि मटाइण बिना हंध ते लेटी पियो। हिन जो ज़हन उहो बिल्कुलु ख़ाली हो, पर लेटण सां ॼण त हिन जे ज़हन में दूंहों भरिजंदो हुयो। कारो नीरो दूंहों जंहिंमें मुख़्तलिफ़ शकिलियूं उभरणु लॻियूं, बेजिस्म ऐं सुञाणप खां ॿाहिरि, ऐं पोइ उहे शकिलियूं ॻोल्हाई अख़्तियार कंदियूं वयूं। साॻिए वक़्तु उन्हनि जी माप, उन्हनि जी हैत घटिजंदी वई, तां जो उन्हनि जी ड्रेग वेकर ऐं ॻोल्हाई वारीअ जे उन्हनि जेतिरी रहिजी वई, ऐं हिन जे अंदर जो ज़िदी बालक सुॾका भरे गहरी निंड पइजी वियो। ओचितो हिन पंहिंजो नालो पुकारजंदो ॿुधो ऐं हू छिरक भरे उथी वेही रहियो। कमरे में शाम घिड़ी आई हुई। कमरे जूं समूरियूं शयूं धुंधलियूं थी वियूं हुयूं। हिन ॾिठो मंज़ूर वापसि वञण ते हो, पर हिन खे जाॻंदो ॾिसी वरी बीही रहियो। हींअर ॾाढी का निंड हुई। मूं त सम्झो त शायदि अॼु उथंदे ई कोन। मंज़ूर खे कपिड़े लटे में तयारु थियल ॾिसी हिन पुछियो, काॾे तयारियूं आहिनि? का ख़ासि तयारी त कान्हे, बसि ईअं ई मन वेगाणो थी पियो हो। सोचियमि त तूं हली त किथां घुमी फिरी अचूं। त पोइ वेह त हलूं था। ईअं चई हू बाथरूम में हलियो वियो। थधे पाणीअ में वेझंदे हिन खां ॼण त शुकराने जो थधो साहु निकिरी वियो। साफ़ थधेरो पाणी ॼण त हिन जी संदनि मां थक जा कुना चूंडे साबुण जी गजीअ में ॿुहारींदो थिए वियो। कपिड़ा पाए ॿाहिरि निकितो त हिन मंज़ूर जे मुंहं मां ई सही कयो त हू केतिरे वक़्त खां हिन खां को सुवालु पुछण लाइ दिलि मन हणंदो रहियो हो।
आरसीअ ते बि फणी ॾियणु शुरू कयई त हिन खां रहियो न थियो। हींअर तो में अजीब तब्दीली अची वई आहे। ईअं पियो सम्झां त तो ॾुखोयल पियो लॻी। मंज़ूर ऊंदहि में तीर हयूं। हिन खां थधो साह निकिरी वियो ऐं चयाईं, ॾुख त ज़िंदगीअ जो इनाम आहिनि। उहे लफ़्ज़ चित्रकार चया हुआ ऐं बेसाख्ता हिन जे चपनि मां निकिरी विया। मंज़ूर उन्हनि लफ़्ज़नि ते सोचींदो ई रहियो। पोइ हू ॿई कार में चढ़ी ॿाहिरि निकिरी आया। शहर जे कंहिं रोशन रस्ते ते पहुचण ते हिन मंज़ूर खां पुछियो, केॾांहुं थो हली? जिते ॾुखनि जे ॾंग खे सहसाए वञिबो आहे। मंज़ूर बि ॼण त बेसाख्ता उहे लफ़्ज़ चई ॾिना। हिन को बि जवाबु न ॾिनो। हिन फ़क़ति मंज़ूर खे पासीरी नज़र सां ॾिठो। मंज़ूर ॼण त हिन जी उन पासीरी नज़र खां घबराइजी कार हिक नंढे दरवाज़े अॻियां बीहारे छॾी, जंहिं ते ॻाढ़नि अखरनि में ज़रीन बार लिखियल हो। शाम जी ऊंदहि शहर खे उदास पाछोला बख़्शे छॾिया हुआ। उहे पाछोला शहरी रोशनियुनि खां शिकस्त खाई माण्हुनि जे अखियुनि में खुपंदा थी विया ऐं इंसानियत जा ॾुख रोशनियुनि जे हथरादू किले में थांवनि जी कस वांगुरु लिकंदा थी विया। ज़हर माठो थी चपनि ते अचण खां अॻु आस जे प्याले जे तरे में वेहंदो थी वियो, बिल्कुलु इन तरह जीअं फिटकी लॻण सां पाणीअ जी लट तरे में वेही रहंदी आहे। उनखे लोॾण सां, जुंबश ॾियण सां ज़िंदगीअ जी उहा कस, ज़िंदगीअ जो उहो मेरांजड़ो ज़हर समूरे ढुक खे वेह बनाए छॾींदो आहे। अनूअ पहिरीं त कुझु न सम्झो त हू किथे आयो हो, पर माहौल में फैलियल तेज़ बूइ हिन खे सभु कुझु सम्झाए छॾियो। हिन जे अहसास ते हिकु चहबुक लॻो ऐं हिन जे कननि जूं पापड़ियूं ॿरण लॻियूं। हिक कुंड में वेहंदे ई मंज़ूर आर्डर ॾिनो, विस्की। विस्कीअ जो गिलास पंहिंजे साम्हूं ॾिसी को वक़्तु हू गिलास खे घुरींदो रहियो। हिन शराब जो रंग मुख़्तलिफ़ हो। हिन त सम्झो हो त शराब जो रंग ॻाढ़ो ई थींदो आहे, खून जहिड़ो चेचो ॻाढ़ो। मंज़ूर हिन खे घुरींदो रहियो ऐं हिन जे अखियुनि में ईंदड़ वेंदड़ रंगनि खे जाचींदो रहियो ऐं पोइ संदसि कुल्हे ते पंहिंजाइप मां हल्को ज़ोर ॾींदे चयाईं, ॾुखनि जे धार खे मुॾो करण लाइ हिन खां वधीक कारगर ॿी का बि शइ न आहे, पर मूं अॻु कॾहिं बि न पीतो आहे। मंज़ूर हिन ख़ुदि महसूसु कयो त हिन जे एतिराज़ में का जान न हुई। मन जी पीड़ा पीअण सां माठी थी सघे थी, उहो आसिरो बि हिन जे उन वक़्तु ज़हनी हालत लाइ काफ़ी हो। ऐं पोइ हिन ख़ुदि गिलास खणी चपनि सां लॻाए छॾियो। विस्कीअ जी कोड़ाण त ॻाढ़े जी कोड़ाण खां वरी बि बहितर हुई। कुझु वक़्त खां पोइ हिन ईअं महसूसु कयो ॼण त हिन जे दिलि जे चौधारी ॿधल पंजोड़नि जा रसा हिकु हिकु थी टुटंदा थी विया। हू पाण खे निहायत हल्को ऐं आज़ादु महसूसु करणु लॻो। हिन उहो महसूसु कयो त हिन जी ज़ुबान कुझु चवण लाइ आती हुई। हिन कुझु चवण ते चाहियो, बिना सोचण सम्झण जे, महज़ ॻाल्हाइण ख़ातिर, महज़ ज़ुबान खे आज़ादी ॾियण ख़ातिर। हिन खे फ़क़ति कननि जी पापड़ियुनि जी गर्मी सताईंदी रही। हिन ज़रे ज़रे पंहिंजे आङुरियुनि सां पापड़ियुनि खे छुई ते ॾिठो। हिन ईअं उहो ॿारणु कुझु घटि मन ईअं उहो ॿारणु कुझु घटि थिए। कीअं? कुझु आए लय में या न? मंज़ूर ओचितो सवाल कयो। उन सवाल जी शरारत महसूसु करे हिन जा चप चुरी मुरकब बणिजी विया ऐं हिन बि शरारत मां चयो, हींअर वॾो ओस्तो आहीं, नेठि शराबी बि बणायई। उन बयान में न शिकायत हुई न इल्ज़ाम। शराबी उहे आहिनि जेके नशे लाइ था पियनि, असीं भला छा लाइ वेठा पियूं? थोरी कोड़ाण सां वेह जहिड़ी कोड़ाण खे विसारण लाइ। मंज़ूर बि मूड में अची वियो हो। हिन खे उहो जुमिलो ॾाढो वणियो। ठीकु थो चईं, हिन ज़िंदगीअ में अलाए जे कहिड़ो कहिड़ो वेहो पियणो थो पवे। घड़ीअ लाइ हिन खे पंहिंजे चाचे जो मौत यादि अची वियो ऐं गिलास मां हिकु वॾो ढुक भरींदे हिन सोचियो त हू मंज़ूर खे ॿुधाए त मंज़ूर, कल्ह राति मुंहिंजो चाचो गुज़ारे वियो। उहो चाचो जंहिं मूंखे वंझ वटी सेखारी, जंहिं मूंखे मल जा अंग सेखारिया, जंहिं मूंखे अड़बंग पाॾनि ते चढ़णु सेखारियो। हू ग़रीब पंहिंजो इलाज बि न कराए सघियो ऐं चुड़ी चुड़ी मरी वियो। ईअं छो थियो? ॿुधाए मंज़ूर, ईअं छो थियो? हिन जे ज़हन ते वरी उदासी छांइजी वई। हिन महज़ ॻाल्हाइण ख़ातिर मंज़ूर खे पंहिंजे घर मुतलिक़ ॿुधाइण ते घुरियो, पंहिंजे पीउ मुतलिक़, पंहिंजी माउ मुतलिक़, पंहिंजे नंढपण मुतालिक़, पर उन्हनि ख़्यालनि ईंदे ॼण त हिन जे ज़हन ते तालो लॻी वियो। न,
हीअ त हिन जी दिलि खे उॾोहीअ वांगुरु खाईंदड़ राज़ हुआ। हिन पंहिंजे पाण सां वाइदो कयो हो त उहे राज़ कॾहिं न खोलींदो। विस्कीअ हिन जे ज़हन में हिकु बिल्कुलु नओं हिकु अजीब सुवालु पैदा कयो हो, ईअं छो थियो? हिन उन ते सोचण जी कोशिशि कई, पर हिन खे ईअं महसूसु थियो त ॼण त हिन जी सोच कंहिं छूहे जे असर खां दरिया जे छोलियुनि वांगुरु हेठि मथे थींदी रही ऐं पोइ हू खिलण लॻो। मंज़ूर, हीअ दुनिया, हीअ ज़िंदगी मूंखे शिकस्त न ॾेई सघंदी। आउं हिन दुनिया जो कंध मरोटे छॾींदुसि। आउं हिन दुनिया खे विस्कीअ जे ढुक वांगुरु पी छॾींदुसि। आउं बादशाह आहियां। हीअ सभु, हा, हीअ सभु मुंहिंजा नौकर आहिनि, मुंहिंजा बाना आहिनि। हू जेको हिते वेठो आहे ऐं हीअ जेको मुछुनि खे वटे रहियो आहे, ऐं हुन हिकु वॾो टहक ॾिनो। अड़ी, हिन गंजे खे त ॾिस, बल्ब जे रोशनीअ में कीअं न हिन जी रोड पई चमके। मंज़ूर, तूं ॻाल्हाई छो नथो? हीअ दुनिया कुझनि किननि बदसूरतनि सां छो भरियल आहे? माण्हू रंगीन छो न आहिनि? ॻाढ़ा, पीला, सावा, नीरा, गुलाबी छो न आहिनि? हिननि बोतलुनि वांगुरु हीअ सभु ॾिस त, माण्हुनि जा मुंहं कीअं न वटिया सटिया पिया आहिनि, कीअं न ॾिंगा फिॾा चिॿा ऐं चिथियल था लॻनि। हिन मुछिन वारे खे ॾिस, हिन रोडे खे ॾिस, हिन काणे खे ॾिस, हिन शीदीअ खे ॾिस, हिन स्टूल ते वेठल अची पतलुनि वारे खे ॾिस। हू वरी ठहक ॾियणु लॻो, ज़ोर ज़ोर सां ठहक ॾियणु लॻो। अड़े, हिन टेॾे खे त ॾिस, मूंखे हिननि सभिनी खां नफ़रत आहे। हीअ सभु पुछड़ा छो आहिनि? मंज़ूर, हीअ सभु कोझा छो आहिनि? हिन खे हिकु हल्की हिॾकी अची वई। मंज़ूर उथी बीह रहियो। अनु, उथ त हलो, वेह यार, उथी जो बीठो आहीं? अड़े छोकिरा, विस्की लाओ। हाणे हू तक़रीबन विफलण लॻो। मंज़ूर खेसि ॿांह जो सहारो ॾेई उथारे बीहारियो ऐं खेसि हलण लाइ इशारो कयईं। हू उथी बीठो ऐं वरी खिलण लॻो। हिन जे चपनि ऐं अखियुनि में हाणे हमांगी न रही हुई। हिन खे ईअं महसूसु थियो ॼण त धरती टेॾी थी पई हुई। हिन खे पंहिंजे साम्हूं वेठल माण्हू पाण खां मथे ॼण त छित ते वेठल नज़र अचणु लॻा ऐं हिन खे ईअं लॻो ॼण त सवें अखियूं हिन खे घूरे रहियूं हुयूं, आॾियूं टेॾियूं तिरछियूं नज़रूं। हीअ सभु मूंॾे ईअं अखियूं फोटारे छो था ॾियारीनि? मां को हिननि जे कड़ीअ ते वेठो आहियां? मां को हिननि जी रन? ओचितो अलाए किथां हिन खे ठेठि ॿहराड़ीअ वारियूं गारियूं यादि अची वयूं। चुप कर ॾे रन जा, मुछिन वारो लूमड़ ॾेई वधी आयो। ॿाहूं खुंजे हिकिड़े हथ सां अनूअ जे कुल्हे खे झले एतिरो त ज़ोर सां धुधाणियाई जो हिन जो दिमाग़ु लाटूअ वांगुरु फिरणु लॻो ऐं हू थाबिड़जी कुर्सियुनि जे पासे भर किरी पियो। हिन खे कंहिं बि तकलीफ़ जो अहसासु न थियो, पर ओचितो हिन जो समूरो बदन तुणिकजी वियो। हिन में नफ़रत जो देव मोटी आयो, उहो देव जंहिंखे खून जी उञ हुई। हिन जो दिमाग़ु वरी हिकु हंधि बीह रहियो ऐं हिन ॾिठो त मंज़ूर मुछिन वारे खे कुझु सम्झाए रहियो हो, पर मुछिन वारे जे अखियुनि में शराब सां गॾु रतु ॿरी रहियो हो। हू का घड़ी ज़हन ते ज़ोर ॾेई मुछिन वारे खे ॾिसंदो रहियो। हू हिन खां ॾेढूणो बदन जो हो ऐं कंहिं आखाड़े जो पहलवान थिए लॻो। अनूअ हिकु ऊन्हो साहु खयो ऐं चपनि जे उसाहट खे रोकण लाइ पंहिंजे हेठिएं चप खे ज़ोर सां करटण लॻो। चप फाटी पियो ऐं पंहिंजे ई खून जे सवादु ॼण त हिन जी समूरे बदन में हिकु नई लहर आणे छॾी। मुछिन वारो मंज़ूर सां तेज़ ॻाल्हाए रहियो हो ऐं संदसि पुठ अनूअ ॾांहुं हुई। ओचितो अनूअ जो हिकिड़ो हथु भाकुर वांगुरु मुछिन वारे जी ॻिचीअ में पइजी वियो ऐं थोरो पोइते हटी हिन ज़ोर सां पंहिंजो गोॾो हिन जे चेल जे पूरे विच ते फहकाए कढियो। मुछिन वारे जे वात मां उह जो घुटियल आवाज़ु निकितो ऐं हू पोइ तरफ़ ॿीणो थी थाबिड़जी अची अनूअ जे पेरनि में किरियो। अनूअ वरी बि खेसि ॻिचीअ खां झले उथाण जी कोशिश में साम्हूं आणे बाक्सरनि वांगुरु हिकिड़ी ख़ौफ़नाक मुक खाॾी ऐं गल जे विच में अहिड़े ज़ोर सां हयसि जो हू ग़रीब साम्हूं टेबल तां थाबिड़ंदो हिकु बंदि कैबिन जे दरवाज़े ते वञी मथे भर किरियो। अनू वरी अॻिते वधी खेसि उथाण लाइ वधियो, पर मंज़ूर खेसि ॿांह खां झले तकिड़ो ॿाहिरि कढी आयो। बार में वेठल माण्हू बि तेसीं उथी बीठा ऐं चौॿोल पइजी वियो। माण्हू अञा उहो ई सोचे रहिया हुआ त हीउ छा थियो ऐं छो थियो। उन खां अॻु मंज़ूर ऐं अनू कार ताईं पहुची विया। गाॾी स्टार्ट कयऊं त मुछिन वारो ॿिनि चइनि माण्हुनि सां गॾु ॿाहिरि ईंदो नज़र आयो।
मंज़ूर हिकदमि गाॾी गियर में विझी एक्सीलेटर ते पेर ॾिनो ऐं ज़ूं कंदी गाॾी अॻिते वधी हली वई। गाॾीअ जी रफ़्तार जे करे थधी थधी हवा अनूअ जे गलनि ऐं वारनि सां टकरणु लॻी। हिन जे समूरे बदन में ऐं ख़ासि करे मथे में धऊं धऊं लॻी पई हुई, ॼण त धवण पिए हली। उन थधी थधी हवा लॻण सां आहिस्ते आहिस्ते हिन जे रत जो दॿाउ घटिजणु लॻो ऐं हिन जो जिस्म बि ढरो थियणु लॻो। हिन जे रॻुनि जी तुणिक घटिजी वई ऐं हिन ॼण त छोटकारे जो हिकु ऊन्हो साहु खंयो। हींअर तो हुन वीचारे खे त ज़रे घटि उफ़ट मारियो हो। मंज़ूर ॻाल्हि चोरी, हिन मूंखे गार ॾिनी ऐं अॻिराई बि त हुन कई। अॻिराई हुन कई पर गारियूं पहिरीं पाण ॾिनियूं। मंज़ूर जमा में चयो त जीअं हिन खे ख़राबु न लॻे। मूंखे कुझु यादि न आहे। मूंखे हिन धिको ॾिनो त मूंखे बि खार अची वई। अनूअ पंहिंजी ॻाल्हि जो बचाव कंदे चयो, पर तो में सघ कीअं आई? मूं त सम्झो त तोखे हाणे कुल्हे ते खणी घर पहुचाइणो पवंदो। मंज़ूर खिली चयो। हुन मुछूअ मुंहिंजा नशा ई टोड़े छॾिया। अनूअ खे नशा टोड़ण जे फ़िक्रे ते ॼण त हिकु ख़ुशी थियणु लॻी। उहो फ़िक्रो बि हिन ॻोठ में मवालियुनि जे वातां ॿुधो। तुंहिंजा नशा टोड़ियई त वरी संदसि नशा बि त हवा थी विया। हींअर सची वॾो ज़ालिम आई। रेगुनाह हुन ग़रीब मोचड़ा खाधा। ज़ुल्म हमेशह रेगुनाह थींदो आहे, पर उहो माण्हू हो केरु? हूंदो को वीचारो ॾुखोयल, पंहिंजो ग़म ग़लति करणु आयो हूंदो। अलाए छो उन जुमिले अनूअ खे शर्मसार करे छॾियो। जेकॾहिं को ॾुखायल हूंदो त हिन पाण वधीक हिन खे ॾुखोयो। हिन दिलि में सोचियो त हू उन शख़्स खां ॿिए ॾींहं ते माफ़ी वठंदो। हिन जो दिमाग़ु ॼण त पंहिंजी जाइ ते मोटी आयो हो। नदामत जो अहसासु हिन लाइ बिल्कुलु न हो ऐं उन नए अहसास हिन खे वरी उदास करे छॾियो। उदासीअ जे अहसास सां गॾु हिन जे जिस्म में कुझु सुस्ती अचणु लॻी, ॼण त उदासी हिन जे रॻुनि मां सत कढंदी थिए वई। उन अहसास खे दूरि करण लाइ हिन उबासियूं ॾियणु शुरू कयूं। मंज़ूर वरी हिकु घिटीअ में मुड़ी कुंड ते गाॾी बीहारे छॾी। शहर जो ही हिसो बि अनूअ लाइ बिल्कुलु नओं हो। उन घिटीअ मां हू वरी ॿी घिटीअ में दाख़िल थिया त हारमोनियम ऐं धुकड़नि सां गॾु घुंघरनि जो आवाज़ु हिन जे कन ते पियो। माण्हुनि जो हिकु हुजूम हो जो घिटियुनि जा चकर काटे रहियो हो। हिकु कुंड ते हिकु पोड़ो चंबेलीअ जा नंढा गुलदस्ता ऐं हार ऐं गजरियूं विकिणी रहियो हो। के माण्हू उहे वठी ॻिचीअ में विझो पिए हलिया। हिते त हर क़िस्म जा माण्हू हुआ, गोॾियुनि सां, सुथण कमीस सां, पतलूननि सां, फुल सूटनि सां। माण्हुनि टोलियूं ठाहे मुख़्तलिफ़ दरवाज़नि में झातियूं पाईंदा थिए विया। अच त हिकु नई दुनिया जो सैर करायां। हिते छा थींदो आहे? हिन मासूमियत मां सवाल कयो। हिन खे हुस्न जी बाज़ार सॾिबो आहे। हिते जेकी कुझु थिए थो सो पाण पंहिंजे अखियुनि सां हली ॾिस। मंज़ूर हिन जे ॿांह में ॿांह ॾींदे चयो। हू हिन खे ॼण त गेलींदो हिकु माड़ीअ ते वठी वियो। माड़ीअ जी ॾाकण एतिरी त सोढ़ी हुई जो भितियुनि खां कुल्हा बचाइण लाइ हिननि खे तक़रीबन टेॾो थी लंघणो पियो। मथे पहुता त हिननि खे हारमोनियम जो हल्को आवाज़ु ॿुधण में आयो। उन सां गॾु धुकड़ जी सनी थाप। ईअं थिए महसूसु थियो ॼण त पट ते किरण खां पोइ कंहिं टामे जे थांव जो पड़ाॾो ॿुरी रहियो। मंज़ूर दरवाज़े खे थेलो ॾेई खोलियो त आवाज़ु बंदि थी वियो। हीउ हिकु अजीब माहौल हो। अनूअ ॾिठो त हिकु चङी ख़ासी ख़ूबसूरत छोकिरी ज़र्क बर्क कपिड़नि में गोॾनि भर वेठी हुई, ॼण त कंहिंजे इंतज़ार में हुई। उन जे पोयां हिकु विचोली उमिरि जी माई सोढ़ीअ सां सोपारियूं कतरे रही हुई। उन सां गॾु हिकु करोड़ माण्हू हारमोनियम अॻियां रखियो वेठो हो। संदसि अखियुनि में एतिरो घणो सुरमो पियल हो जो हिन जे अखियुनि जी कुदरती अछाण बि लिकी वई हुई। उन माण्हूअ जे भर में हिकु 30 वरियनि जो नौजवान सन्युनि तलवार कट मुछनि ऐं अधु गल ताईं पहुचंदड़ ॾाड़ीअ जे कलमनि सां हिकु गोॾे हेठां धुकड़ झले उन जूं रसियूं ठीकु करे रहियो हो। उन जे बिल्कुलु पोयां कारी शेरवानीअ में अधड़ोट उमिरि जो हिकु शख़्स गोॾा खोड़े वेठल हो ऐं हंज में गोॾनि मथां सितार रखियो वेठो हो। अनू ऐं मंज़ूर दाख़िल थिया त ख़ूबसूरत छोकिरीअ हिकु हल्की मुर्क ऐं अदा सां झुकी अहिड़ी तरह सलाम कयो ॼण त हिकु हथ सां पाणी पीअण लाइ हथ थिए मथे कयई ऐं बजाए वात ताईं आणिजे उहो हथु निड़ ताईं खजी वियो।
हिन खे उन अंदाज़ ते खिल अची वई। अजीब सलाम हुई। मंज़ूर हिन जे ॿांह खे ज़ोर ॾेई वेहण जो इशारो कयो। हू बि तूल विहाणे जी टेक ॾेई वेही रहियो। छो अॼु महफ़िल सर्द आहे? मंज़ूर ॻाल्हि छेड़ी। अवां अचणु छॾे ॾिनूं त महफ़िल सर्द न थींदी त ॿियो छा थींदो? ख़ूबसूरत छोकिरीअ मुंहं में शरीर घुंड विझंदे चयो। मूं जहिड़ा ॿिया बि त दिलि वारा अचनि था। मंज़ूर ॼण त हिन जो वरियनि जो वाक़िफ़ु हो। ॿिया त दिलि खणी था अचनि, अमीं त पाण दिलि खणी था वञूं। ख़ूबसूरत छोकिरी तुज़ जवाबु ॾिनो ऐं मंज़ूर लाजवाब थी फिकी खिल खिलणु लॻो। हीउ केरु साहिबु आहे? छोकिरीअ कुझु अहिड़ी तरह सां अनूअ ॾांहुं इशारो कयो जो अनूअ जी दिलि दहिलजी वई। बिल्कुलु ईअं जी माण्हू कंहिंजी ओघड़ ॾिसी वठंदो आहे। हिन जे उन अंदाज़ में ॼण त हिन खे का ओघड़ नज़र अची वई हुई। हीउ मुंहिंजो दोस्त आहे अनू साहिबु। हिन मैदान कारज़ार में अॼु पहिरियों क़दम रखियो अथसि। चश्मे मां रोशन दिले मां शाद। छोकिरीअ हिन ॾांहुं हिमथाईंदड़ निगाह विझंदे चयो। त पोइ थी वञे को गज़ल या का ख्वाजा फरीद जी काफ़ी? मंज़ूर खिलंदे चयो। छोकिरी अख जे इशारे सां हारमोनियम वारे ॾांहुं ॾिठो ऐं हारमोनियम वारे गज़ल जी धुन छेड़े सितारा वारे सितारे खे सिधो करे तारुनि ते आङुरियूं रखी छॾियूं। तबले वारे बि धुकड़नि ते 2-3 हथ हणी ठोके वॼाए साथ ॾियण लाइ ॿई धुकड़ सेरे पंहिंजे वेझो कया ऐं पोइ हारमोनियम जे आवाज़ सां मिली हिकु सुरीलो आवाज़ फिज़ा में फैलजण लॻो। हस्ती अपनी हबाब की सी है, ये निमाइश शराब की सी है। आवाज़ खां वधीक अनु ॻाइण वारी जो अंदाज़ हैरत सां ॾिसंदो रहियो। जेकी कुझु लफ़्ज़नि बयानु नथे कयो सो हिन जे हथनि जे इशारनि ऐं अदाउनि अदा थे कयो। लफ़्ज़ हस्तीअ में हिन खे कुझु अहिड़े अंदाज़ सां पंहिंजे सरापा ॾांहुं इशारो कयो ॼण त हिन जी समूरी शख़्सियत हुन जी मेहंदीअ ते हथ ते अची वई। लफ़्ज़ हबाब जो इज़हार कंदे हिन जो हथु कुझु पंहिंजे उर जो अहिड़ी तरह जाइज़ो वठी वियो जो अनू शहर जे मतिलब खे ग़लति सम्झी वियो। ॼण त हस्तीअ बदिरां हिन जो उर हबाब जी शकिल जो हो ऐं हबाब जी शकिल जो तसवुरु कंदे ई हिन जे दिलि मां वाह वाह निकिरी वई। ऐं पोइ हिन वरी पंहिंजे चपनि ॾांहुं अखियुनि सां हल्को इशारो कंदे ॻायो। नाज़की इन लबों की क्या कहिए, पनखड़ी हिकु गुलाब की सी है। ऐं हिन जॾहिं लफ़्ज़ नाज़की पंहिंजे चपनि मां थे कढियो त हिन जा चप मुजसम नाज़की बणिजी थी विया ऐं हिन बार बार हुन शहर खे दोहिराईंदे नाज़की ऐं पनखड़ीअ खे अहिड़ी तरह ते वरजायो ऐं चपनि खे अहिड़े अंदाज़ सां ते बनायो जो हरू भरू हिन जे ज़हन में उहा ख़्वाहिश जागण लॻी त हू उन्हनि खे छुही ॾिसे त चप आहिनि या गुलाब जूं पनखड़ियूं। मीर उन नीमबाज़ आंखों में सारी मस्ती शराब की सी है। उन शहर त कहर करे छॾियो। नीमबाज़ अखियुनि जो अंदाज़ त हिन खे एतिरो वणियो जो हू थोरो अॻु भरो सुरी वेठो ऐं हिन खे पहिरियों भेरो महसूसु थियो त उन्हनि अखियुनि में जेका दावत हुई, जेके इशारा हुआ, उन्हनि जी कैफ़ियत विस्कीअ जे नशे खां बि वधीक हुई। हिन जे ज़हन में वरी विस्कीअ जो सुरूर सरजण लॻो ऐं घड़ीअ लाइ हिन अखियूं बंदि करे उन्हनि नीमबाज़ अखियुनि जो तसवुरु कयो। उन तसवुर खां हू डिॼी वियो। हिन खे पंहिंजो जिस्म हवा जे झूटे में हल्की लहर सां झूलंदो महसूसु थियो ऐं हिन अखियूं खोले छॾियूं। ऐं जॾहिं हिन ॿियो गज़ल छेड़ियो, लाया है केतिरी दिलि पे ख़राबी ये यार तेरा हुस्न शराबी, तॾहिं हिन खे ईअं महसूसु थियो ॼण त हू हिन जी दिलि जी ॻाल्हि ताणी वई हुई। छा हू मुमकिन आहे त हूअ हिन जा ख़्याल बि सम्झी वई? हिन खे ईअं महसूसु थियो ॼण त हिन जी चोरी पकिड़िजी पई हुई। हू बार बार नज़र बचाए हिन जे जिस्म जे अंग अंग खे ॾिसंदो रहियो। नीमबाज़ अखियुनि, पनखड़ियुनि जहिड़नि चपनि, हबाब जहिड़े सीने ऐं संदसि शराबी हुस्न जूं समूरियूं ॾंगींदड़ कैफ़ियतूं हिन जे ज़हन ते चिट चिटींदियूं थी वयूं। अलाए जे केॾी महिल मंज़ूर उथी बीह रहियो ऐं हू ॼण त सपने मां जागी पियो। मंज़ूर खीसे मां कुझु नोट कढी हारमोनियम ते रखी छॾिया ऐं हिन खे उथण जो इशारो कयईं। पहिरीं त हिन उहो इशारो महसूसु बि न कयो, पर जॾहिं मंज़ूर खिलंदे चयो, छो अॼु राति बि हिते रहण जो इरादो आहे कीअं? तॾहिं हू छिरिक भरे उथी बीह रहियो। विहो न, अञा त राति जी हंज बि न भिनी आहे। हूअ बि हिननि जे आदर में उथी बीह रही। न हाणे हलूं था,
असांजी हिन हमराह जी मुर्गो दिलि न भॼी पवे। मंज़ूर शरारत मां चयो त हिन खे विहणु ॾियो। हिन प्यार मां चयो। अनूअ छोकिरीअ ॾांहुं ॾिठो जंहिंजे अखियुनि में दावत त हुई पर प्यार न हो, जंहिंजो हिन खे शक पियो हीउ कहिड़ो ढंग हो। आवाज़ में दावत सां गॾु ॼण त हिकु प्यार भरी इल्तिजा हुई ऐं अखियुनि में को बि अहसासु न हो सवाइ कजल जे ॿिनि सिधियुनि लीकुनि जे, जेके हर अहसास जे जवाब में ख़ामोश रहण ते हिरियल हुयूं। काश हुन दावत में प्यार बि हुजे हा। हू शायदि सॼी राति ज़िंदगीअ जी हर राति उते गुज़ारण लाइ तयारु थी वञे हा। जॾहिं दिलि भॼी पई त वरी अचिबो, अनूअ बिना सोचे सम्झे चयो। छोकिरीअ खे हुन जवाब जी बिल्कुलु उमेद न हुई। हिन खे महसूसु थियो त हिन जी दावत में जा छिक हुअणु घुरिजे हा सा अदा न थी सघी ऐं हिकु अड़बंग दिलि ॾावण में अचण खां रहिजी वई। हू मंज़ूर सां गॾिजी बंगले ते मोटी आयो। उन राति हू सॼी राति सुम्ही न सघियो। हिन खे बिस्तरे में अजीब अकेलाईअ जो अहसासु थियणु लॻो ऐं हुन अकेलाईअ जे अहसास में हिन खे बार बार उञ सताइणु लॻी। थधे पाणी पीअण सां हिन खे ॼण त घड़ीअ लाइ सुकून अची थिए वियो। केॾी महिल हिन खे पंहिंजे सीने ते बाहिरि महसूसु थियण ते लॻो ऐं शायदि हिन ख्वाब में ॾिठो त सवें हज़ारे गुलाब जूं पंखड़ियूं चपनि जूं शकिलियूं अख़्तियार करे सरो जे पननि वांगुरु हिन जे मथां छणंदियूं किरंदियूं थी वयूं ऐं कई अधु खुलियल अखियूं शराब जूं कटोरियूं बणिजी हिन जे बंदि अखियुनि में घिड़ंदियूं थिए आयूं ऐं हिन जे समूरे बदन में हिकु अजीब ॾकणी पैजो थी वई। सॼी राति ईअं ॾकंदे ॾंगजंदे हिन खे अलाए केॾी महिल निंड अची वई।